अली नवाज़ सियाल के हमेशा फेसबुक पे ॾिठो हूंदो त सदाईं सियाल बिरादरी में जाखोड़ी ते ॾिठो हूंदो। सियाल बिरादरी के ॾिठोसीं त अखियुनि मां पाणी वहे पियो। उते उन्हनि खे जॾहिं असां वियासीं उन्हनि चयो त असां पाणी उहो जेको असां उहो हथ बि न धोऊं। असां पाण बंगलनि में रहूं, माड़नि में रहूं, असां मिनरल वाटर पियो असांजी बिरादरी जेको आहे सो वाटर जो पाणी पियो नसीब न आहे। दोस्तों अस्सलाम वालेकुम, हम मौजूद GSN जी दोस्तों असी आज मौजूद आहियूं हैदराबाद के कोटली शहर में। के शायर जो कावड़ थो करीन कावड़ कंहिंजे कान, कावड़ के छॾे तू मोहब्बत के मान, सुञाई सुञादा अहिड़ी त न आन, रख मन में तू मोहब्बत जी खान, बेवकूफ़न के छॾे खण सुठा संगती साण, अतर मुश्क अंबर छो थो हणियदा, मोहब्बत उहा शाए बंदा जो बिना सेंट जे अचे सुरहान, सियाल सिंगार अहिड़ो पाण जो वेखां पोइ वाह कनि। अहिड़ी शख़्सियत जहिड़ो शेर पढ़ियो, अहिड़ी शख़्सियत असांजे ज़ात सियाल बिरादरी जी सरमायो, असांजे सियाल बिरादरी जी मोज़िज़ मोतबर शख़्सियत जेका ग़रीबनि सां हमदर्द बीहण वारी, ग़रीबनि सां ग़रीब, ऐं उहा शख़्सियत असांजी आहे साईं मिस्टर अली नवाज़ सियाल साहब, जिन्हें अॼु असीं उन जे तॾहिं ते आया आहियूं हिन आस्थाने ते ऐं उन जी ज़िंदगी जो बायोडेटा वठण आया आहियूं। GSTV असांजी पूरी टीम जेका हिते पहुती आहे साईं जे आस्थाने ते कोटली शहर में। अचो त तव्हां अली नवाज़ सियाल खे हमेशा फेसबुक ते ॾिठो हूंदो त सदाईं सियाल बिरादरी में जाखोड़ी ते ॾिठो हूंदो, पर हर मज़लूम लाइ, पर अक्सर तव्हां ॾिठो त जिथे बि सियाल सां कंहिंसां मामिलो मसइलो थिए थो त अली नवाज़ सियाल कंहिंमहिल लाड़काने कंहिंमहिल घोटकी कंहिंमहिल कंदु कोट। अचो त साईं सां जेका आहे त अली नवाज़ जेका आहे अंदरूनी ख़बरूं, अचो त साईं सां मुलाक़ात कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सब का पहिरियां त GSTV चैनल जे जेके ग्रुप आहिनि सभिनी जी महिरबानी, ऐं तव्हां एतिरो पंधु कया ख़ुसूसन असांजे पंज शाइर भाउ तव्हांजी महिरबानी, मुंहिंजी गुलाम हैदर साहब तव्हांजी काविशनि खे सलाम, ऐं एतिरो पंधु करे आयो जो माशाअल्लाह लखे सां तव्हांजा मूं ग़रीब तड़े ते आयो, मुंहिंजी हिमत अथई की तव्हांजे लखे सां। असांजी टीम शुरूआत शुरू खां कंदी आहे त साईं तव्हांजी पैदाइश कहिड़े ॻोठ में थी? असांजो जेको ॻोठ आहे पसमाना ॻोठ आहे, ॻोठ हयात सियाल, ऐं दरबेलो रोड ते मोड़ाठ सरबो आहे, ऐं ज़िलो तंहिं वक़्त में जॾहिं मुंहिंजी पैदाइश ज़िलो नवाबशाह, हाणे ज़िलो नौशहरो कहिड़ो आहे, उन में मुंहिंजी पैदाइश ते 3 तारीख़ 7 महीनो 1974 में मुंहिंजी पैदाइश ते माशाअल्लाह उते मुंहिंजी पैदाइश थी। साईं हाणे असीं ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा हलूं त तव्हांखे बसि कावड़ कहिड़ी ॻाल्हि थींदी आहे? सर अदासी कावड़ मूंखे जेको मूंसां कूड़ ॻाल्हाईंदो आहे उन ते कावड़, सच ते कॾहिं कावड़ भले जेको असां माण्हू सच ॻाल्हाए शींहं जे मुंहुं में हले वञो पोइ शींहं हुनजो कुझु न थींदो, कूड़े माण्हू सां पंहिंजी यारी कान्हे। जीअं असीं तव्हां सियाल बिरादरी में तमामु घणा एक्टिव आहियो, त आख़िर माना जेका आहे तव्हां ख़िदमत कयो था सियाल बिरादरी जी, उहा छा सियासी हिसाब सां कयो पिया या ख़ुदाई हिसाब सां? साईं तमामु माशाअल्लाह सुठो सुवाल तव्हां पुछियो। हे जेका पाण कयूं था पंहिंजी बिरादरी लेवल, हिन में का बि सियासी मुंहिंजी का कान्हे, ऐं जॾहिं सिंधी में चवंदा वाह जेको आहे सो काउन खे पंहिंजी ज़ात प्यारी आहे, और जॾहिं विस हर के जिथे विस मां ख़ासि केली क़ौम आराई क़ौम मेमून क़ौम ॾिठी त एॾी बदी एॾी ताक़त अस्पतालूं पंहिंजूं खोलियूं, हर शइ खोलियूं, असांजे रुगो ज़हन में रुगो कारोबार हो। मूंखे मूं सोचियो त मां यार ॾिसो एॾा बि जॾहिं असां उमरकोट वियासीं उते सियाल बिरादरी खे ॾिठोसीं त अखियुनि मां पाणी वहे पियो। उते उन्हनि खे जॾहिं असां वियासीं उन्हनि चयो त असां पाणी उहो जेको असां उहो हथ बि न धोऊं। असां ॾिठोसीं असांजी बिरादरी असां पाण बंगलनि में रहूं, माड़नि में रहूं, असां मिनरल वाटर पियो असांजी बिरादरी जेको आहे सो वाटर जो पाणी पियो नसीब न आहे।
पोइ असां जदोजहद कईसीं उते असां माइटनि खे असां जेके असांजा असीं रोका हुआ असां उन्हनि सां लव विच में आयासीं उन्हनि सां जेको आहे राब्तो कयोसीं बाबा असांखे आरो पिलाण लॻाए ॾियो पोइ असां पहिरियों कमु जेको आहे सो वियासीं उते वञी क़ुर्बानी कईसीं क़ुर्बानी उते कईसीं त ईंदो पंहिंजी बिरादरी लाइ ख़राबु कयोसीं उते क़ुर्बानी कहिड़े सां मां कंदो आहियां माशाल्लाह ऐं ॾाढो मूंखे सुठो लॻंदो आहे जॾहिं मां जिथे बि कंहिं सियाल बिरादरी सां को बि वाक़ियो थियो आहे उहो राति जो ॾींहुं हुजे राति जो मां ओॾी महिल मां उते पहुचंदो आहियां माशाल्लाह साईं हींअर जेको सियाल बिरादरी सां तव्हां केतिरे हद ताईं प्यार ऐं मोहबत कयो था जेको मूंखे जेको पंहिंजी सियाल बिरादरी सां मोहबत आहे जीअं ईअं खणी चइजे जीअं मजनू खे लैला सां हुई मूंखे अमीर हुजे ग़रीब हुजे मूंखे हर बिरादरी सां मोहबत आहे बिल्कुलु दिलि सां मोहबत आहे बग़ैर लालच ते जिथे बि मुंहिंजो सियाल भाउ ॿुधंदो आहे मां हुन हली वेंदो आहियां पोइ अमीर हुजे ग़रीब हुजे हिकु हद हूंदी आहे जंहिं शहर मां क्लास कंदो उन सियाल सां लाज़मी पाणी जो गिलास पीअंदो मां वञा माना मूंखे मोहबत आहे हर कंहिंखे मोहबत हूंदी लेकिन थी सघे मूं जहिड़ी कंहिं बिरादरी सां जॾहिं मुंहिंजी मोहबत आहे कंहिंसी न हूंदी जॾहिं मुंहिंजी सियाल बिरादरी सां मोहबत आहे दिली मोहबत आहे मुंहिंजी बिरादरी सां ऐं रहंदी जेसिताईं मुंहिंजी ज़िंदगी ऐं साईं तव्हांखे शख़्सियतूं सियासी हुजनि समाजी हुजनि शख़्सियतूं तव्हांखे कहिड़ियूं पसंदि आहिनि सभु खां जेका शख़्सियत आहे मूंखे पंहिंजे बाबा साईं जी ऐं मुंहिंजो वॾो भाउ उन जी जंहिं मूंखे अहिड़े ॾुखे दौर में तालीम ॾियारी न त असांजे ॻोठ में तालीम हुई कान असांजो ॻोठ बिल्कुलु पसमाना ॻोठ हो पोइ जॾहिं असां प्राइमरी मां पढ़ियसि त बाबा मूंखे पंहिंजे कुलनि ते खणी तालीम ॾियारी ऐं मुंहिंजी जेका तालीम रही मुंहिंजी ॻोठ राधे खान कलोड़ो असांजे ॻोठ खां तक़रीबन 1.5-2 किलोमीटर पवंदो मां उते तालीम कई ऐं बाबा वठी मिलंदो बाबा छॾे ईंदो ऐं उते तालीम जो तस्वर ई कोन असांजे ॻोठ में बिल्कुलु तस्वर हिकु ॿ माण्हू जेको पढ़ंदा पोइ जेॾी महिल आउं 5 दर्जा पढ़ियसि त मुंहिंजे माइटनि चयो बाबा हाणे असां ग़रीब में अॻिते तव्हांजी तालीम न करे सघंदासीं पोइ मां हिकु नंढिड़ो हिकिड़ो दुकानु खोलियो नंढिड़ो 50-100 जो दुकानु खोलियो जेको मां स्कूल वञा पोइ वरी स्कूल खां पोइ मां दुकानु हलायां पर उहो दुकानु मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई न कई छो त उहो ख़र्चु वधीक हो मां न करे सघंदो अफोर्ड पोइ मूं छा कयो जो तालीम हासिलु करण लाइ मूं वॾी महिनत कई वॾी हिमत कई पोइ मूं खीर खयो सुबुह जो मां खीर खणी वञी होटल ते ॾियां उन खां पोइ स्कूल हलियो वञा वरी वापसि अचां वरी घरां वरी शाम जो जेको आहे सो मां खीर खणी जेको आहे सो घर में ॾिनो पोइ मां ट्यूशन बि कई मां तालीम कई उन खां पोइ जॾहिं मां माशाल्लाह मैट्रिक में पढ़ियसि उन खां पोइ मूं इंटर कंडियार में कई पोइ वञा मूंखे मथे तालीम पढ़णु शौक़ु हो माइटनि न चयो त न न पढ़ मां चयो मां पढ़ंदुमि पोइ माशाल्लाह मां BA बि कई शाहदर यूनिवर्सिटी खैरपुर मां MA बि कई उन लाइ मां नौकिरी करे पोइ मां पढ़ियसि सुपरवाइज़री करे महिनत मज़दूरी करे मां माशाल्लाह तालीम मुकमल माशाल्लाह साईं बाबा जो कुझु यादूं तव्हां वटि बाबा से चयो यार मां बाबा मुंहिंजो कोन पढ़ियल हो पोइ बाबा से चयो मां त न पढ़ियो मां तोखे पढ़ाईंदुमि पोइ मुंहिंजो जेको वॾो भाउ उहो 2-3 क्लास पढ़ियल उन चयो यार मां बाबा न पढ़ियो त आख़िरी भाउ असां जंहिंखे पढ़ाईंदासीं पोइ हुननि मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई जाम कई ऐं अॼु माशाल्लाह जेको बि मां आहियां पंहिंजे बाबा साईं ऐं मां पंहिंजे अदा साईं जे करे मां आहियां हुननि जी वॾी हिमत अफ़ज़ाई में तालीम तव्हांजे भाइर केतिरा आहियो ऐं जेको तव्हांखे बाबा जेका वसियत कई हुई या नसीहत उहा साईं ॿुधायो असल में साईं असां 2 भाइर आहियूं मुंहिंजो हिकिड़ो वॾो भाउ उन खां पोइ भेनरूं हुयूं उन खां पोइ आख़िरी मां हुयुसि पोइ मां नंढो हुयुसि मुंहिंजो बाबा साईं गुज़ारे वियो पोइ मुंहिंजी घणी हिमत अफ़ज़ाई मुंहिंजी वालदा कई छो मां नंढो हुयुसि बाबा गुज़ारे वियो ऐं मां पोइ पंहिंजी अम्मा जी जाम ख़िदमत कई लेकिन मूंखे हिकिड़ो इहो ॾुख रहिजी वियो त मां पंहिंजे बाबा साईं जी ख़िदमत न करे सघियुसि मां नंढो हुयुसि मुंहिंजो बाबा साईं गुज़ारे वियो साईं तव्हांखे शाइरनि ऐं फ़नकारनि में पसंदीदा फ़नकार ऐं शाइर ॿुधायो त उहे कहिड़ा मूंखे जेको पसंदीदा शाइर आहिनि या जेको जंहिंजा मूं किताब पढ़िया जंहिंजी शाइरी मूं पढ़ी मूंखे पसंदि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं बुले शाह ऐं साईं गुलाम फरीद साईं शेख अयाज़ ऐं साईं बुखारी ऐं जेके हिन दौर में जेके शाइर आहिनि हिन दौर में जेके शाइर आहिनि उहो असांजो माशाल्लाह साईं गमगीन गुलाम दर साहिबु तव्हांजी तक़रीबन मां जिथे तव्हां फेसबुक ते तव्हां शाइरी या जेका लाइव हूंदी आहे जेका बि हूंदी आहे त मां तव्हांजी बिल्कुलु मां ॿुधंदो आहियां तव्हांजी शाइरी ऐं ॿियो असांजो पंहिंजो शाइर आहे साईं सीनियर शाइर आहे साईं गुलाम शबीर सियाल काज़ी मदार उन जी बि शाइरी मां ॿुधंदो बि आहियां ऐं पढ़ंदो आहियां 2 शाइर मुंहिंजा जेको फेवरेट माशाल्लाह फनकारनि में मूंखे साईं सरमद सिंधी सर बिल्कुलु का सरमद सिंधी साईं तव्हां होटलिंग कयो या घर जी मानी खाओ
सर जॾहिं माण्हू ॻोठ हूंदो आहे उते होटल आहे कान, जॾहिं वॾा शहर आहिनि हिते तक़रीबन 50% होटल थी थी वञे। असांजी कोशिशि हूंदी आहे त होटल न थिए, लेकिन महिमान परे खां अचनि था, पोइ लाज़मी उन्हनि खे ॿाहिरि घुमाइण फिराइण जे बहाने खां पोइ होटल थी वञे, तक़रीबन होटल थी वञे। बहिराड़ी बणी तव्हांजी या शहर? सर बहिराड़ी दादा असांजी दिलि आहे। पैदा थियासीं, नंढा थी वॾा थियासीं बहिराड़ी में। बहिराड़ी मूंखे शहर में 1000 बार वधीक बहिराड़ी असांजी। ऐं भाॼियुनि में तव्हांखे कहिड़ी शइ पसंदि आहे? साईं भाॼियुनि में मूंखे तव्हांखे मां ॿुधाईंदो आहे खिलंदो, पर मूंखे आलू या पटाटा पसंदि आहिनि तमामु शौक़ सां। जॾहिं घर में हिकिड़े पासे मुर्गियूं आहिनि जहिड़ा ताम हूंदा आहिनि, लेकिन मां चवंदो आहियां मूंखे आलू पचाए ॾियो ऐं वॾे कोसी बिरयानी मूंखे पसंदि आहे। माशाअल्लाह। ऐं साईं हींअर तव्हां पंहिंजी ज़ात खे आख़िरी में कहिड़ो मैसेज ॾींदो? सर सभु खां पहिरियों इहो आहे त मां पंहिंजी पूरी बिरादरी खे मां रिक्वेस्ट कंदुसि, अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा नाउमीद न थियो, हिमत कयो। अॼु तव्हांजे मां जेको साम्हूं वेठो आहियां, अॼु अलाह जी महिरबानी सां मुंहिंजा पंहिंजा करोड़नि जा प्रोजेक्ट आहिनि ऐं सभु पंहिंजे अज़ीज़नि जी दुआउनि सां। हिकु मां नंढड़े ग़रीब ख़ानदान मां पैदा थियुसि, ग़रीब बिल्कुलु ग़रीब, जो असांखे खाइण लाइ कुझु कोन हूंदो, लेकिन मूं हिमत कान हारी, हिमत कई, महिनत कई, मज़दूरी कई, पंहिंजी ईमानदारी सां मां अॼु जेको मंद ते पहुतो आहियां उहो पंहिंजी ईमानदारी हिमत सां। सो महिरबानी करे जेके मुंहिंजो हीउ पैगाम ॿुधंदा सियाल भाउ, कॾहिं बि नाउमीद न थियो, हिमत कयो। हिमत सां करण सां अलाह ताला मिली वेंदो आहे। तव्हां कॾहिं बि जेको नाउमीद न कयो ऐं इहा कोशिशि कयो त जेतिरो बि तव्हांजे तरफ़ां थी सघे पंहिंजी बिरादरी लाइ कमु कयो, पंहिंजी बिरादरी सां कमु कयो, पंहिंजी बिरादरी सां मोहबत कयो। बिरादरी जी ख़िदमत कंदो इहो सदको आहे ऐं उन में अलाह ताला राज़ी थिए थो, अलाह असांजे नबी राज़ी थिए थो। सो उन करे महिरबानी करे जेतिरी बि कोशिशि कयो, ग़रीबदार पंहिंजी बिरादरी ख़िदमत कयो। ॾिसो केरु ईअं न तव्हांजे पाड़े में को पंहिंजो सियाल भाउ बुख ते वेठो हुजे, पर ईअं न त फोटू कढाए उनखे का शइ ॾियो, लिक में दर खड़काए का शइ ॾेई ईंदो, उनखे ख़बर न पए केरु शइ ॾियो। उन करे महिरबानी करे पंहिंजी बिरादरी जी ख़िदमत कयो, इज़त कयो। साईं आख़िरी में असांजी टीम खे तव्हां छा चवंदा? हींअर साईं असांजे प्रोग्राम जी आख़िरी में साईं मोहतरम साईं अली नवाज़ सियाल साहिब खां असांजी टीम लाइ पैगाम वठंदासीं त असांजी टीम GS TV जे लाइ तव्हां छा चवंदो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करण लाइ पंहिंजी बिरादरी खे छा चवंदो? साईं मां दुबारा वरी चवंदो तव्हांजी GS जेका चैनल आहे हुनजो जेको वॾो भाउ तव्हां सॼी टीम जी महिरबानी, ख़ासि तौर ते साईं अब्बासी साहिब जी महिरबानी, कंडियारे खां ॿाहिरि आया आहिनि, शाबाश जी महिरबानी। ऐं अदो गमगीन गुलाम हैदर मुंहिंजो साईं मुंहिंजी जान आहे, हिन सां मुंहिंजी मोहबत आहे बिल्कुलु, ऐं बिल्कुलु मूंखे प्यारे में प्यारी शख़्सियत गुलाम हैदर आहे ऐं हिन जी वॾी महिरबानी जो मूं वटि हली आहे।